सामवेद जो 69 नंबर वचन ध्यान ॾिजो, केॾा अनमोल वचन आहिनि। चवनि था मृत्यु से पूर्व ही प्रभु को जानने का प्रयत्न करो, इसी में मानव जीवन की सफलता है। कि मृत्यु पहिरियों अची वञे, इन खां पहिरियों असांजे हृदय में भगवान बंसीअ वारा अची वञनि। इंतजार न कयो मौत जे अचण जो, छो जो उनजो ठिकानो कोन्हे, टाइम टेबल कोन्हे कि हिन समय ते ई ईंदी, बुढ़ापे में ईंदी, पोइ ईंदी, 100 साल में ईंदी। यानी त कॾहिं भॼन कयूं, हिन महिल ई भॼन कयो, हाणे ई जतन कयो। मौत जो इंतजार न कयो, बुढ़ापे जो इंतजार न कयो, उन खां पहिरियों ई भगवान खे पाए वठो, यानी भगवान जो प्रेम पाए वठो, भक्ति पाए वठो। एतिरो ई अगरि असां सम्झी वियासीं, सम्झनि केरु नथा, पकड़ी वरितोसीं त यात्रा शुरू थी वेंदी, भगवान जी भक्ति आरंभ थी वेंदी। चओ हरे राम, श्री कृष्ण गोविंद, हे नाथ नारायण वासुदेव। इहो तव्हां वचन ॿुधो ज्ञान योग जो, हाणे ॿुधो कर्म योग जो। स्वयं का दर्द महसूस होना जिंदा होने का प्रमाण है। खुद का दर्द महसूस होना जिंदा होने का प्रमाण है, लेकिन दूसरों का दर्द महसूस करना इंसान होने का प्रमाण है। पंहिंजे दुख दर्द में केर न रोअंदो आहे भाई, ॿुधायो। लेकिन वैष्णव जन तो तेने रे कहिए, जो पीर पराई जाने रे। इंसान केर आ जेको ॿिए जे दुख दर्द खे सम्झे, ॿिए जे ख़ुशीअ में ऐं ॿिए जे दुख में। ॿियो ॾाढो कोई बीमार आहे, कोई कोड़ी आहे, कोई ॾाढो वीचारो कैंसर में आहे, कोई पेशेंट आहे, कोई ग़रीब आहे, उनजे दुख खे ॾिसी तव्हां दुखी थी वेंदो, वॾी ॻाल्हि न आहे। लेकिन ॿियो अगरि प्रफुल्लित थिए, पैसा कमाए, धन कमाए, नालो कमाए, पोइ उनजे ख़ुशि में, उनजे सुख में असां सुखी थियूं, इहो कोई विरलनि जो भाग थींदो आहे। अहिड़ा होनहार कोई विरला थींदा आहिनि। ॿिए जे दुख में त दुख अची वेंदो आहे, छो जो वीचारो असां खां ॾाढो हीन आहे, दया ईंदी आहे। लेकिन ॿिए जे सुख खे ॾिसी करे असां प्रसन्न थियूं, इहा ॾाढी ऊची ॻाल्हि आहे।